अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभिनी दोस्तनि लाइ हिकु नई ख़ुशख़बरी। हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे धरती टीवीअ ते, जंहिंजो नालो आहे ज़हर ऐं ज़िंदगी। हिन ड्रामे जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हिन जी ड्रामे जी कहाणी छा ते लिखी वई आहे, या हिन ड्रामे जी कॾहिं खां रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। अॼु सभु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तो, हिकु असांजो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आया आहियो, अली रज़ा मैसेज यूट्यूब चैनल, महिरबानी करे असांजे चैनल खे वधि में वधि शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं सब्सक्राइब करणु विसारिजो। हलूं था वीडियो तरफ़। ड्रामा सीरियल ज़हर ऐं ज़िंदगी जेको हिन महीने जी 20 तारीख़ रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ धरती टीवी जो ड्रामो आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे फरज़त खजू साहब ऐं हिन जो कहाणीकार आहे नूर ज़हूर साहब। नूर ज़हूर साहब 2 ॾींहं कुझु पोस्ट रखी तमामु पंहिंजो ज़ोर लॻाए हिन ड्रामे खे घणे में घणो कामयाबु कंदसि, ऐं जेके ॿिया ड्रामा आहिनि उन्हनि खां वधीक हीउ ड्रामो कामयाबु थी सघे थो। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तमामु बहितरीनु जेको आहे त हीउ ड्रामो धरती टीवीअ जो आहे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तमामु एक्ट्रेस आबाज़ गुल ओढाणो, बिलावल खोखर, मजू सता लाड़, निसार शाह, उमेद अली कलवड़, इन खां अलावा बहितरीनु एक्टर हिन ड्रामे में कमु कंदा। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी 20 तारीख़ रिकॉर्डिंग कई वेंदी ऐं ज़बरदस्त इंशाअल्लाह हीउ ड्रामो साबित थींदो धरती टीवीअ जो। अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करणु विसारींदा। जेत ॾींदा अली रज़ा मैसर खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। थैंक यू।